सही बुखारी
ورسوله सुमरा बिन जो रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत आहे त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फजर की नमाज खां पोइ पंहिंजे असहाबनि सां गॾु वेंदा हुआ। ॻाल्हियूं कचरियूं थींदियूं हुयूं। जेकॾहिं कंहिं असहाबी ख्वाब ॾिठो हूंदो वो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं बयानु कंदो वरी अल्लाह जे रसूल खे उन ख्वाब जी ताबीर ॿुधाईंदा हुआ। फरमाए थो त हिकु दफ़ो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज खां बाद ऐसा फरमाया त यार मूं ख्वाब ॾिठो। या ॻाल्हि ज़हन में रखिजो, मुंहिंजा ऐं तव्हांजा ख्वाब सचा बि आहिनि त कूड़ा बि आहिनि, सुठा बि आहिनि ऐं ख़राब बि आहिनि। पर नबी जा ख्वाब वही की सूरत हूंदी हुई, उहे सच्चा ख्वाब ऐं हक़ीक़त ते मबनी हूंदा हुआ। फरमायो त आऊं सुतो पियो बजणा मोट आया, यही ॿ फ़रिश्ता आया, मूंखे चयो हलो ऐं अगरि ॾिस हलो असांखे अहिड़ी जॻह ते पहुतासीं ॾिठो त हिकिड़ो हवाई सिधो सुतो पियो, वरी वॾो पथर उन सुतल शख़्स जे मथे खे हणे थो, उनजो मथो फिरी वञे थो, तरा तरा थी वञे थो, उहो पथर बि परे थो करे। हाणे वारो वरी हुन पथर खे खणी अचे थो, तेसीं वरी हिन शख़्स जो मथो सही थो वञे, वरी न खणे थो। माना हिकिड़ो अज़ाब जो सिलसिलो हुयो, मुसलसल हलियो पियो। मूंसां गॾु जेके फ़रिश्ता हुआ उनखां पुछो त हिन शख़्स खे हेॾी सख़्त सज़ा छाजे करे ॾिनी थी वञे? हिन शख़्स में पखानो बयानु कयो, हिकु अल्लाह जे किताब खे पढ़ी न विसारे छॾियो, ऐं ॿियो फर्ज़ निमाज़ जे वक़्त जो मदहो गरो थी पवंदो। हिकु त क़ुरान खां परे, ॿियो अल्लाह जे घर खां परे, न ही अल्लाह जे किताब जे वेझो, न ही अल्लाह जे घर जे वेझो, दुनिया जे सभिनी कमनि जे वेझो। वॾी वारो ही कंदो हुयो, दुकानदारी ही कंदो हुयो, नौकरी नौकरी ही कंदो हुयो, ओता हिनाबाद कयो, होटल हिनाबाद कया, घर हिनाबाद कया, ज़मीनूं हिनाबाद कयो, ऐं काफ़िर जो वरी रातो साईं ॾाढो थी साईं अहिड़ो आहे जो वेद कढणी खुटे जी ॻाल्हि कोटो आहे कढणी। ये सब कम करने के असल जिंदगी जो मकसद हो जंहिंजे लाइ रब मोकिलियो उन खां ई परे। अल्लाह किताब हिदायत लाइ मोकिलियो, किताब खे मां छा समझो आहे? अल्लाह जा पढ़ो, क़ुरान मजीद इनकलाबी किताब आहे, ज़िंदगीअ खे तब्दील करण वारो किताब आहे। तव्हांखे मिसाल ॾींदो त ज़िंदगी कीअं थी तब्दील थिए। मक्की दौर हो, तमामु सख़्त हो, काफ़िर उते रहण लॻो। आख़िरकार असहाबी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थिया, साईं मके में रहणु ॾुखियो थींदो, मके जा काफ़िर सां गॾु नथा ॾियनि। हाणे जेकर असांखे दीन बचाइणो आहे, पंहिंजी जान बचाइणी आहे त हिकिड़ो ई अल्लाह असांखे इजाज़त ॾियो,
असांखे इजाज़त ॾियो त असां कोई शइ हिजरत करियो पंहिंजो वतन छॾण जे लाइ तयार आहियूं पर दीन कोन छॾींदासीं पंहिंजा घर ॿार सभु छॾण लाइ तयार पर दीन खे कोन छॾींदासीं कहिड़े शहर में वेंदो जिन लाइ तव्हां मशहूरु कंदो पाण फरमायो त मूं ॿुधायो त हबशा जो बादशाह नजाशी आलिम आहे बादशाह आहे उसूल परस्त आहे सुठो ऐं सुरजल माण्हू आहे अपने बारे में 100 जे क़रीब जंहिंमें मुंहिंजे पैगंबर जी न्याणी आहे जंहिंमें पैगंबर जो न्याणो आहे जंहिंमें पैगंबर जो सोट अली मुर्तज़ा भाउ जाफ़र रज़ियल्लाहु ताला अन्हु आहे पर कीअं हबशा में पहुची वियो मक्के जे काफ़िर जो भाई अचानक 100 माण्हू भुॻी विया केॾा नज़र कोन आयो मिसाल पंहिंजे ॻोठ में कोई माण्हू गिरावणे न ॿुधो अॼु ख़बर हाजी सुमार पियो गिराव बोली मशहूर साईं कंहिं कम सां वियो साईं उमिरि ते वियो हाणे 100 जा 100 माण्हू हिकिड़े इलाइक़े मां निकिरी वेंदा ख़बर त पए तुंहिंजा केॾा पतो पियो त इहे माण्हू हबशा पहुता मक्के जे काफ़िरनि ॿिनि माण्हुनि खे तयार कयो अमर बिन आस रज़ियल्लाहु ताला अन्हु जा मुस्लमान कोन हो ऐं ॿियो को शख़्स तो माण्हू मोकिलियो तोहफ़ा वोहफ़ा खणी विया त बादशाह खे राज़ी करे इहे 100 जा 100 वञी वापसि मके में आणियो तव्हां जिन खे मारे कुटे असांजो हिते ई ख़ामोश कयो हीअ अॻियां न वधनि पोता असांखे अर्ज़ु कयो साईं असांजे इलाइक़े जा कुझु नौजवान कुझु माण्हू तव्हांजे इलाइक़े में आया हुआ असांजे बदन जी वॾी हुननि ते नज़र न तव्हांजे दीन ते न असांजे दीन ते नए दीन ते ॻाल्हि सही आहे या ॻाल्हि सही हुई मके वारा मुश्रिक बुत परस्त हुआ बादशाह उनजी रियाया ईसाई मुस्लमान दीन इस्लाम ते हो इन्हनि खे असांजे हवाले कयो तव्हां असांखे पंहिंजे इलाइक़े में वठी वञो असांखे ॻाल्हि आहे या त नाइंसाफ़ी थींदी जो तव्हांजी ॻाल्हि ॿुधां ऐं हिननि जी ॻाल्हि न ॿुधां ईअं ई तव्हांखे बाक़ाइदा तव्हांखे वठी वञो इहा ॻाल्हि बहितर न आहे त सुभाणे हुननि खे घुरायां तव्हांजे आम्हूं साम्हूं विहारियां तव्हांजूं ॻाल्हियूं त ॿुधां त आख़िर मामिलो छा आहे मुस्लमान जो असांखे ख़बर पइजी वई त हिन तरह असांखे मके जा काफ़िर वठण आया आहिनि पर असां ॿ ॻाल्हियूं तइ कयूं ॿ ॻाल्हियूं इहे पाण में तइ कयूं हिकु ॻाल्हि इहा आहे त कूड़ न आहे ॻाल्हि कुझु बि थी पए ॻाल्हि असीं बिल्कुलु सची क्लियर साफ़ कंदासीं ईमान ॾिसो कुझु न आहे उतां आराम सां कया पिया थियनि पर ईमान केतिरो मज़बूत आहे मोॾे ख़ाली कंहिंजा 50,000 न आहिनि मूंखे सुभाणे मां तव्हांजी ॻाल्हि मूंखे कयां था वठी वठो सुभाणे खां पहिरीं ॾह दफ़ा सुभाणे पढ़ाई उनखे टोपी कीअं पढ़ाईंदा ही जो मूंखां सुभाणे पैसा घुराइजो पैसा त आहिनि पोइ 10-5 ॻाल्हियूं सोचे हीअ त पोइ हीअ त कोई पर कंहिं ॻाल्हि मथे में हथो तव्हांजा टरी वेंदो ऐं ही छा था चवनि कुझु बि थी पए ग़लति ॻाल्हि सची ॻाल्हि ॿी ॻाल्हि पाण 100 जा 100 त कोन ॻाल्हाईंदासीं सब जो गड्डी ॻाल्हाईंदासीं त कंहिंजी ॻाल्हि सम्झ में कान ईंदी आहे छा था चोपड़ो ॻाल्हाए कि हींअर असांजे किथे का फ़ैसिलो को ॻाल्हि करणी थींदी आहे पूरा प्रकाश साम्हूं अचनि थो चवणी तुंहिंजो टिप ॾींदो आहे हिनखे त ॿिया वॾो भाॻे ॿी
ॻाल्हाए कोन पियो, पुट पहिरीं थो ॻाल्हाए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ैसिलो आयो, हमरा ॻाल्हाइण शुरू कयो। पैगंबर साहब मुझे देख खबर ई तो कुतो सां गॾायो आहे, तोखां नंढो या वॾो? सही मुझे वॾो ॿारु आहे, तूं छो पियो ॻाल्हाए? कहिड़ो ख़्याल थो लाॻे? तूं छो पियो ॻाल्हाए? पहिरीं वॾे खे ॻाल्हाइण ॾे, जॾहिं तुंहिंजी ज़रूरत पई त तोखां सुवाल कंदासीं। ॾिसो वॾे नंढे जो ख़्याल लाइ त स्कूल कयो आहे, हिन खां ग़लति पियो ॻाल्हाईंदासीं त वॾे खे ॻाल्हाइण ॾे। पोइ जॾहिं वॾे जी ॻाल्हि मुकमल थी वञे, पोइ तोखां जॾहिं सुवाल कयो त तूं जवाबु ॾे। त हुन जो असांजो दुनिया सभु जा सभु ॻाल्हाईंदा, तूं त ॻाल्हि त सम्झ में कान ईंदी। हिकिड़ो अॻवान करणो आहे, कंहिंखे कयूं जाफ़र रज़ियल्लाहु ताला अली मुर्तज़ा जो भाउ आहे, अबू तालिब जो पुटु आहे, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सॻो सोट आहे, जंगे मौता में शहीद थियो। तयार इन करे चवंदा आहिनि, हिकिड़े हथ में तलवार हुई, ॿियो कटिजी वियो, वरी ॿिए हथ में तलवार कई, ॿियो कटिजी वियो, ॿई हथ कटिजी विया। जन्नत में अल्लाह ताला हिनखे बलद न जिना बड़े जुदा में तो लगे परवाह करे, इन करे जाफ़र तयार जुदा तयार अचनि उड़ण वारी शइ। ठीक है, आया महफ़िल में पासा जो सबक थी वाजो मुसलमान जना सीधा सो बादशाह है, उनजा वॾा वॾा आलिम में वेठा, उनजा वज़ीर, उनजा मुशीर, क्या हाल थी वियो आहे? सभु हाल थियो, मुशीर वज़ीर ऐं ॿ कहिड़ा काफ़र वेठा। अरे जाफ़र खे कीअं ॾे ख़बर? सुञाणो बिल्कुलु सुञाणो था। छा मसइलो तव्हांजो? मसइलो सही आहे, असां अल्लाह खे छॾे करे गैरुल्लाह जी इबादत कंदा हुआसीं। असांजे माशरे में हर बुराई मौजूदु हुई, ज़िना, चोरी, धाड़ा, क़त्ल, हर शइ, शराब नोशी। एतिरे क़दुरु जो ज़ालिम खे कोई न चवंदो त इहो ज़ुल्म छो पियो करे? हींअर कंहिं कंहिंसां ज़ुल्म कयो आहे, कंहिंजी ज़मीन फपाई त कंहिंजा घर फपाए त कंहिंजो पैसा फपाए वेठो आहे, कंहिंजो हक़ दॿाए वेठो आहे। तो में आहे तो में तुरंत लॻो वञ खे उहो हुयो वाक़ो यादि आयो। पाण ॻोठ में घुर रहिया हूंदा सामान विकण जे लाइ, ॿ दफ़ा वो किस्म ॾेई ॾींदा आहिनि, वो हाथ में छह जो धंधे ॾींदा आहिनि या नगद ते ॾींदा आहिनि। ईअं ई मके में को माण्हू सामान विकण आयो, मके जे सरदार अबू जहल टोटल सामान ख़रीद वापारी को खुश थो मालूम माशाअल्लाह वरता पैसा मिलंदा, घणा पैसा ॾियंदा पैसा मको छॾे ईंदासीं, पाण ॻोठ छॾे ईंदासीं, पैसा वरी ॾह ॾींहं, 5 ॾींहं, 15 ॾींहं, 20 ॾींहं, महीनो पैसा हाणे माण्हुनि खे चवे थे महिरबानी मोदी कयो त साईं खे चओ मूंखे पैसा त ॾे, अल्लाह जा पारा मुसाफ़िर में दिमाग़ बदिले थो जो कि सामान कंहिंखे ज़रूरत आहे त पोइ सरदार खे चवे त तोखे पैसा ॾे। हुजे आम माण्हू कंहिंखे चऊं सरदार पूरे मंगे जो, असां वटि कंहिंखे ज़रूरत न आहे त हुनखे चऊं त पैसा ॾे। डेढ़ महीनो मिस्कीन खे गुज़री वियो, ॾाढो परेशान। इते काफ़िरनि सोचियो त यार कुझु थिए छा थिए, कि हिन माण्हू खे मोकिलियो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अबू जहल पैसा ॾींदो कोन, पैगंबर खे छॾींदो कोन, ॾिसो त थिए छा थो। ये पाण में कंदा आहिनि, जॾहिं चोट चढ़ण वारा आहियूं,
ठाहे मुझे मुझे नालो न करना मुझे अल्लाह जा बना और दिमागा तुझे नाले करने का जरूरत ही ना है किरामन कातबी तुझे लाने की जरूरत कभी तुम हो क्योंकि देखो बयान हो देखो मानो के न हो तो करे चलो बाकी हां तुम्हें प्रगति साहिब ने तो भेज आपको मुसाफिर के जवाब पैसा तो बनी ने थोड़ा पैसा मिले तो पहले कौन को या पहले लाके न बना पर एक तो ही मानवा है मक्के में तो पैसा जाए तो बुधाए कर न करो देखिए मानूंगा जब अल्लाह को फिक्र नहीं आए जिनके गाय तलाव के लिए तो फिक्र हर वजह सामू पे मैं जो घरों है पासे पूजा जो घरों खाना नहीं कोई कुछ जाते को बात को ये तो सीधिया मुसलमान में इतनी तो सीखा नहीं तो बराबर बात हो रहा है पैगंबर के घर में लाइब्रेरी फैला होने के घर में लेटिन फैला अल्लाह जो समझिए हर में दाखिल करने लगा मुसाफिर इशारों को भी मानो इनका होगी सदाए भगो अल्लाह जो सोनियत की साई एट में उठो कहीं नफो तो परे जी गला मुंह खाई खर्चवा है तमाम इलाके के सरदार को जहल का सामान रखवा इतना हो जा पैसा पानी के रखे जाते अल्लाह रसूल ने के तो चीज हो किसी भी आप चलो घर बाजार हो कुछ क्या तकलीफ हो आवाज में अल्लाह जो संभालने का हो देखा सामान रखो तो ले लिया पैसा है आने नहीं लो कहीं तो वेरी गुड पैसा आती कहीं मुसाफिर ले लो पांच मुसाफिर ले पैसा बराबर हाजी से बराबर हाजी बाबा हम लोग हारे दिन दिन सदा जवान है जिसमें किए लाग रहे उन्होंने जे काम गुमान में भी अकाल कालो ही ते एतरो की दीदी एतरो आसान इतनी सहूलत सा बिन लग के चवण सा अबू जहल पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ही बेटा खरीदी दो आज समझ में काम है ठीक है माफल नहीं हो ना चलो अबू जहल बड़ो सरदार का डॉक्टर सरदार हुआ अबू जहल के नो सरदार और दिन सीधो तो आगे सरदारी आप लोग वो धोनी जानी न दो आप पैगंबर का क्या मोदो ही खुदा को कसमा ये करे सब मिली करे सरदार को के मृत्यु के वहां पैसा जरा तुम्हारो वो नहीं किए तो अल्लाह जो सुने जवन से मृत्यु को न क्या है तो ये सुकून का पैसा नहीं देता ये तो है लालो अच्छा लूं फिर ये बुझाया जताने छो चाहो किसान जो देखो तू होए जो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुसाफिर हो ये को मुझे ना कि छोड़ो दवाने को बोल दो एक खतरनाक जानवर मुझे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फंसा दी हो तारीख किताब रहमतुल आलमीन में रिवायत है जो देखो मस्त उठो जे आऊं ते उनवत इनकार कया उनके ते पगड़े चीरे फाड़े खत्म करया मुंह पे साज दिना त खौफ जे करे दिना शौक ना मुंह मोड़ना हम के उदाय तेरे माहौल में ता इंसाफ करे नजारा करे सकोता उम्मीद रखोता ले माहौल पाचा साहब अल्लाह ने एहसान कयो एक नबी मोकिलिया जो खानदान सबका आला जो अखलाक सबका आला जी अमानत सबका आला जी गुफ्तार सबका आला कॾहिं जिंदगी में किसा मूल कोन ॻाल्हायो उन सां के लगा जी तलकीन के हिकिड़ो ॿ इबादत करणी आहे बस नमाज अदा करनी है रोजा रखना ज़कात देनी है परिवार के सदाम कोने मां की इज्जत करनी है मना ने क्यों ना लगो वो आखिर दिन आसान निकाल के दीन आंदोलन के कबूल कयो सो इलाके जे माण्हू सा के मारियो तकलीफ दिनो वो उन नबी के मशवरे सां साता अंदर के
देख बर जै नबी नबो जी दावा कई आहे उनते कुछ नाज़िल भी थियो आहे छोड़ कुछ पढ़ी ॿुधा अब जाफर भैया कुरान शुरू कयो ذكر رحمت ربك عبده زكريا إذ نادى ربه نداء خفيا قال إني وهن مني وسلمت شيبا ولم أكن بدعائك رب شقيا إني خفت الموالي من ورائي وقالت امرأتي عاقرا فهب لي من لدنك وليا يرثني ويرث من آل يعقوب واجعله رب رضيا يا زكريا إنا نبشرك بغلام اسمه يحيى لم نجعل له من قبل سميا ومجا پیغمبر صلی اللہ علیہ وسلم منہ پہ دے بانے زکریا دے کو رحمت احسان تھورو کيو مانو جي سامو بیان کر اننا دار پون دار خفيا تیرے آئے پہ جرب کے پکاریا تیرے لکھی پہ جرب کے پکاریا قال مني وهن العظم مني وسلمت شيبا او مولا کریم حضرات جو بھی دکان مٹی دا مار چا دی دکان پر تو کان بھری دے نامی نایا دیو اینے ذل موالي من ورائي وقالت امرأتي عاقرا ہویا خاندان میں خوف تو رکھا مجھے ظالم سنگ کی چکیا اکڑو بدیا عطا فرما اکڑو پٹ مجھے عطا کر یرثنی ویرث من آل یعقوب واجعله رب رضيا مجھا بولا مجھو وارث تھیو آل یعقوب جو وارث تھیو ایڑو تو کے پٹ عطا کر تو کے راضی کرن واڑو ہوجے کلمہ میں دوئی 90 سال جی عمر ہے پر رب کا نام بھی کونے جدو مالک نے نال جو اقرار آئے تو عام صفا کولو جھوٹ بھی کویا ان لال جو کے اقرار آئے تو مجھے گھر والی مجھے سال دے کے واپس نوجوان کھانے واپس کوئی بھی تو جاؤ سمجھا پر تو درجے پہ قادر ہے اذا اراد شيئا يقول له كن فيكون کان جو رب کی قادر والا جدیں کے شے راتو کو ٹھیک وہ پہنچے ٹھیک ہو دیا یہ جو اللہ تو مثال ان کرے مثال نہیں تو وہ نوجوانوں انسانوں مسلمانوں کسو ہی اللہ جو مجھے بانو خاص آئے پر اولاد کی نعمت نہ ہے ان عمر ماں مکھا نامی بولے وہی مجھے کر جائے تو جناب سبق جی اولاد نہ پئی تے درد جو ٹھوکرو نہ کھائے جا درد جو کھاپو نہ ٹپ جا بلند جائے تعویذ ہے بلند جائے کہ تھاگا ان تعویذ کو دی گئی للہ ملک السماوات والارض يخلق ما يشاء يهب لمن يشاء اناثا ويهب لمن يشاء يثبت الذكران وإناثا ويجعل من يشاء عقيما إنه عليم قدير سورۃ شورى میں شاہ فرمائے زمین آسمان کی بادشاہ اللہ جلائے جمنے کی پیدا کرے जेके चाहे भेरो दे जेके चाहे पुट दे जेके चाहे भेरो पुट बई ॾेई छॾे पैदल बई छाती मां जेके चाहे प्योला बि सॾु करे इन वड़ी गुण कदीर ॼाणे वठो ई ताक़त रखे थो हुनखे ख़बर आहे त हाजी ॻोठ में कहिड़ो माण्हू आहे जंहिंखे धीउ जी ज़रूरत आहे कहिड़ो माण्हू आहे जंहिंखे पुट जी ज़रूरत आहे हुनखे ख़बर आहे त केरु आहे जेको ॿियो औलाद आहे ही त ॻोठ जा पूरी काइनात में जेतिरा इंसान रहनि था जेको का मां जे मफ़ी लिखियल न आहे हाज़िर दुनिया में चार थोड़ा तव्हांखे मिलंदा रब चार ज़िक्र कया हिकिड़ा उहे जिनखे ख़ाली न्याणियूं आहिनि हिकिड़ा उहे जिनखे ख़ाली पुट हिकिड़ा उहे जिनखे पुट जी भेरूं ॿई आहिनि हिकिड़ा उहे जिनखे अलाह बिल्कुलु बि ॿई कोन ॾिना हर लिहाज़ सां महिनतूं बि
प्यार कयो या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलाम ज़करिया तो हेदी जो हम भरिया को हेदी उम्मीद रखिया तो के पुट की खुशखबरी बोलिया इसमो यहया लम नजअल लहू मिन क़ब्ल समिया जो नालो यहया हो जो नालो असां पहिरीं कोन रखियो कुरान पढ़ो कुरान पढ़े तो बस है कितना बुरा पैबंद ओए इदा समिउ मा उनज़िल रसूल तरा अअयुन तफीर मिन दम मिम्मा रफ़ू मिन हक़ एजरे बुधंदा जो कुरान नाज़िल कयो त थे मुझे सदे करे हथ मां मोड़ा पिया वहंदा पंहिंजा मोड़ा कॾहिं वहंदा जॾहिं 5000 नोट गिरामी पूरा फिटो वाला माल करो जवाबी दे करो अपना जॾहिं तिलावत ख़त्म थी छातो चए ॻाल्हि बि हले त क़ुरान इनकलाबी किताब आहे ज़िंदगी खे तब्दील करण वारो आहे काफ़िर जेके आया वठण उनखे कीअं माण्हू तव्हांजे हवाले कोन कंदो ही माण्हू कोन ॾिसंदो ही ॿई ॿाहिरि निकिता चवण लॻा वरी मुंहिंजी बेइज़ती थी हिनखे अहिड़ो त मां न ॾिनो हिकिड़ो चए वीर सुभाणे बादशाह खे अहिड़ी ख़बर ॾींदुसि त छा थो थिए ॿिए जो अक्षर वरी पंहिंजा माइट कीन में माइट ॾाढी कान आयो बादशाह साहब तव्हां जिन माण्हुनि खे पनाह ॾिनी आहे तव्हांखे ख़बर आहे त ईसा अलैहिस्सलाम जे बारे में ॾाढो कहिड़ो कीड़ो आहे ॾिठी हाणे त कुझु कोन्हे हाणे जे मज़ाक़ी लॻंदी कहिड़ो कीड़ो कंदो घुराए कुझु ई न कंदो हिनखे ख़बर हुई त मुस्लमान जो कीड़ो ठोस से वाज़े आहे ऐं ईसाई जो कीड़ो पियो आहे मुस्लमान जो कीड़ो पियो आहे ईसाई जी ॻाल्हि त हीअ हुनखे पतो हुई त मुस्लमान कूड़ कोन ॻाल्हाईंदो या उनखे पतो हुई त साहबी कॾहिं बि ग़लति बयानी कोन कंदो त इन खे पुछंदो नथो मुस्लमान जगह ते वेठी वरी असांखे सलाह पर थोरा सा ॾुधी ग़लति जा छुटी वई अला ख़ैर करे छा थींदो पर वरी असां ॿई ॻाल्हि कूड़ कोन ॻाल्हायो आहे कुझु ॻाल्हाए को हक़ ऐं सच ऐं ॿी ॻाल्हि आहे त अॼु बि असांजो अॻवान जाफ़र रज़ियल्लाहु ताला अहिड़ी जी रियासत साजो बादशाह हुया वज़ीर मुशीर हुया आलिम कोई मकीदा काफ़र पंहिंजे टुकड़ा वेठा हुआ बादशाह जाफ़र खां सुवाल कयो त ॾे ख़बर तव्हां मुस्लमाननि जो ईसा अलैहिस्सलाम जे बारे में कहिड़ो कीड़ो कीड़ो असांजो आहे त अलाह जो समझ कान्हे मा कान लिल्लाहि यतफ़िर बिवलदिन सुब्हान इज़ा क़ज़ा अमरन फ़इन्नमा यक़ूलु लहू कुन फ़यकून जी तुंहिंजे रब जे लाइ ठाहे त कंहिंखे पंहिंजो पुटु बनाए हुनजी ज़ात पाक आहे जॾहिं बि कंहिं शइ जो इरादो कंदो थी त वञे थी पवंदी आहे फिर फरमाए तो अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद जो अल्लाह है असमद बेनियाज़ आहे सब दुनिया जा माण्हू जा नियाज़मंद सभिनि जे साम्हूं झुकण वारा दुनिया में जेतिरा बि नबी आया जेतिरा बि वली आया जेतिरा बि साले आया जेतिरा बि नेकोकार आया सब रब जे साम्हूं सिजो करण वारा सब उनजे साम्हूं झुकण वारा जी तुंहिंजो रब आहे जो कंहिंजे साम्हूं झुकण वारो न आहे केतिरो आहे न पीउ आहे न पुटु आहे न पीउ आहे न पुटु न वरी हुनजो को बराबरि आहे त जाफ़र रज़ियल्लाहु ताला जो असांजो उहो यक़ीन आहे जो असांजे पैगंबर सेखारियो आहे त ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो कानून ऐं हुनजो रसूल आहे ठीक है तो कख बराबर तो गलत ना है चलो बिल्कुल सचो चलो इतने बादशाह का मुशीर वजीर दान जो बादशाह खापे थे
सही पियो चऊं। मुंहिंजा वज़ीरो पुछियो ॿुधो अॼु खां पोइ आऊं बि हिन जे दीन में दाख़िल थी चुको आहियां। इहो आहे क़ुरान, इहो आहे इख़्तिलाफ़। न हुकूमत जी परवाह कई, कुर्सी जी परवाह कान कई, न के पंहिंजी जान जी कई, हुनखे लाइक़ सबक़ मुस्लमान थी नाठी। चऊं ठीकु आहे, तूं असांजे बादशाह खे ॾियण खां पोइ छा करे मुसीबत खे छा करे हुनखे मारे बि सघियासीं तूं भई असांजो कीअं थो दीन छॾियो आहे पैदान खे ऐलान कई कयो हिननि मुसाफ़िरनि सां था कर तूं ॿुधी तूं हुनजो थी वए शइ जी परवाह कर ऐलान काथो करे अॼु मुंहिंजा मुश्किल वज़ीर ॿुधी छॾियो ही मुस्लमान ने कीअं अॼु खां पोइ मुंहिंजा महिमान ख़बरदार मां आवाज़ न ॿुधां त मुंहिंजे महिमाननि खे का तकलीफ़ आई मके जे काफ़रनि खे मुखालिफ़ जी ॻाल्हि कोई तव्हां माण्हू ठहायो अल्लाह जो कसम आहे जेकॾहिं साइबी में तोड़े हिकिड़े पासे माण्हू रखो ऐं ॿिए पासे सोन रखो ऐं तव्हां मूंखे चो त तोड़े बराबरि असांखे माण्हू ॾे तॾहिं बि तव्हांखे कोन्हे रब जॾहिं मूंखे हुकूमत ॾिनी त मूंखां रिश्वत कान वरिती उन जा पाना वठी माना तव्हांजे हवाले करे ऐं तव्हांजो रिज़ल्ट रखां वज़ीर त मुंहिंजो ॿुधाईंदो आहे छा वापस ॾियो मूंखे ॻाल्हि तव्हांजो तो वठंदो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में फोत थी मुलाक़ात कान थी सघी जिब्रील अमीन जे ज़रिए इतलाह न हो अल्लाह जा रसूल तव्हांजो साथी नजाशी फोत थी चुको आहे जेतिरा साथी वेठा हुआ सहाबा पाण फरमायो थो अॼु असीं पंहिंजे भाउ जे पारां निमाज़ जनाज़ा ग़ाइबाना अदा कंदासीं इहे माण्हू आहे जिनखे क़ुरान जो क़दुरु हुयो अॼु हिन शख़्स खे मारियो पियो वञे न ही क़ुरान जे वेठो न ही निमाज़ जे वेठो وخلق من بعد خلق أضاعوا الصلاة واتبعوا الشهوات فسوف يلقون غيا ही चङनि खां पोइ नाम सर्व पैदा थिया दीप चङो नालो ॾाढो चङो खानदान चङो पोइ जेको औलाद पैदा थियो ना ख़ल्क़ नालायक पैदा थियो निमाज़ ज़ाया कयो ख़वाहिशात जे पोयां लॻा ॿुधो इहे अंतरीब दर्दनाक अज़ाब में दाख़िल कया विया घणा माण्हू जो नाम असांखे गुनाह खां डपरा था खुशखबरी जो दिमाग़ पड़ो सुकून जन्नत में रहे छा चओ ये तव्हांजो और तव्हांजे मुताबिक़ हलो या अल्लाह जे रसूल जे हुकुम मुताबिक़ हलो जिथे मां खुशखबरी ॾिनी आहे खुशखबरी आहे जिथे डिजारो पवंदो अल्लाह जे रसूल में शुरू खणी आयो हिकु खुशखबरी खणी आयो त डिजारो खणी आयो इहे टे कमल कदो तव्हांखे जन्नत मिलंदी जिथे तव्हां बीमार कोन थींदो जिथे तव्हां ॿोड़ा कोन थींदो जिथे तव्हांखे सिंगर कान ईंदी जिथे तव्हां पेशाब कोन कंदव जिथे हंधि मकान कोन थींदो जिथे हर शइ तव्हांखे मिलंदी सिहत हूंदी हथ में शीशी कान हूंदी दवा कान हूंदी बिल्कुलु सिहतमंद रहंदो जेको चाहींदो तव्हांखे मिलंदो पर ही शर्त आहे पूरा कयो न त पोइ आहे पोइ जहन्नम आहे في جنات يتساءلون للمجرمين ما سلككم في سقر قالوا لم نكن من المصلين ولم نكن نطعم المسكين وكنا نخوض مع الخائضين جنتی سوال کرا جہنم یہ بولو کہڑے سبب دے کرے تاکہ جہنم کی سزا بھی ملے ان شجرۃ زقوم ولذيذ المهل يغلي بالبطون كغلي الحميم اذا قوم جو من بنا جو کھانو تو یہ پگل دامو جو پیٹ میں یہ برتنو یہ گرم سے باہر ہو گئے انہیں نام کیوں بولتے بہت جو جی آواز تو یہ پیٹ میں بھی ہو یہ دیگری برت دیا نہیں ہے پیٹ میں برت تو پانی گرم ہونے دے یہ حالت نصیب جنتی جو نہ دو خبر آؤ کہے سبب دے کرے تو آج کو جاؤ قالوا لم نكن من المصلين او پوچھن والو آیا سی نمازی کو نہ ہویا ہو پہلی گان
असी नमाजी कौन होया नमाज में जो कौन होया अल्लाह जे तरफ ना पड़े रब जे तरफ ना दूर असा मिस्कीन के करे खाधो कौन खा रहे हो असा पग पकड़ वादा बकवास को बंदा आसो अभी बकवास का कई तरीका अल्लाह खबरे रहता कई तरीका था और मसाला करे जिया कैसे जो फिक्र कौन है कैसे जो मुकाम है उनते वही खबर पानी दे यार साहब जो वक्त जाया करे छाप जाए लो पहली से पाल फरमान दे शख्स के सलाह पे भी मुख्य सुजात करवाला साहब को जीता अल्हम्दुलिल्लाह दिल्ली वाली में भी मौलाना को ज्ञान को क्या आया समझ पूरे दो तहकरे शख्स के बैठो जो शख्स ने मकाम भी हुआ उन्होंने एक से मारा लो अजिया चाकू नहीं मानने तमाम दे दोगे उनके अख कांतियों को देकर देता वही नक कांतियों को देकर देता है वही उनके बाद से क्या किए तो कर देता है इन पासे का फारग की वरी बे पासे को वरी नियत ना वरी नक ना वरी लगे तब ना इतना जे फारग वरी सागे पासे जे तो सब सही हो वने वही लगे नीरा के में छोड़े वही तकलीफ हो कुछ फैसला ना इन मानव की केड़ी शे के करे केड़े सबबान केड़ी संसदा भी मिले तू सही जे रात जो सुनियो सदो एड़ो कूड़ नहीं सकियो जो कूड़ इलाके में मौजूद है ये कूड़ा माहौल हर माहौल में हर कोठ ताकि जरूर मिले सच को चले ता खातिर कूड़ा पे सच में चले तने माण्हू इतबार न कंदा वञे कूड़ जे करे ऐं हक़ीक़त में अल्लाह वटि उहो कूड़ो नथो वञे अल्लाह जे फिज़िल वटि बि कूड़ो नथो वञे बाबा आहे ई कूड़ो ऐं कूड़े शख़्स जी पंहिंजे घर में बि दसंदा आहे घर वारा बि ॻाल्हि खे तस्लीम करण लाइ तयार यानी पहिरें नंबर जो कूड़ो के जाए करे जो तकलीफ़ आई हुजे के मुसीबत में हुजे सही पर सॼे कूड़े जे करे जो बदनाम थी पवंदो आहे उनमें को बि ख़िलाफ़ असां किताब में पढ़ियो वेंदो हुजे तव्हां पढ़ियो हूंदो कि मुंहिंजो वधायो जाफर नाले वटि किताब जो बनाओ कहिड़े जो को था निकल गया वठी उतार तो बगैर बगैर मां मठू नटा पवार वरी को था बगैर मां जिंदा कर अब थोड़ो छो तो के जगह छाती मेरी कूद तो ना जो बता के मां के मेरी सिंधी में जो तो को बजा एक दी वाकई बगैर थी अची जोता होगी बगैर मेरे को ढाडो सुना को जगह वाले जो है क्यों खबर पई तो पूरो थन तबाह करे जानवर हजो तो मालूम था जो तो कूड़ जरे इंसान लाए उन्हें कूड़ो तो ने उनके सच के मालूम पर बुझण ला तैयार को न होता ने यार ये आई कूड़ो तो कूड़े अल्लाह की लानत वरतो अल्लाह की लानत समझो माना जे शख्स के रब लानत की गिरा दी छे वो रब जी रहमत का दूर रहंदो आहे उनजे मथा ठिकार होंदी आहे दुनिया वाला मकान नफरत कंदा दुनिया वाला मकान मोहब्बत कोन कंदा फरिश्ता मकान मोहब्बत कोन कंदा अल्लाह ताला ने मोहब्बत न कंदो आई हर बुराई जो जड़ी कूड़ा जॾहिं तव्हां सच ॻाल्हाईंदव इंशाअल्लाह तव्हां नेकीअ खे ॾींदो ऐं कूड़ खां बची वेंदो त हिन शख़्स खे घेरा करे न वञनि हिन जे ज़ख़्म ॾिना पिया हुन अखियूं किरियूं पियूं हुजनि अख न ॾिजनि त काई वरी न कंदा त कनि सिर्फ़ु हिन जे करे जो कूड़ शख़्स फरमायो जे अॻियां हलिया मूं ॾिठो जेको खॿो आहे बबूल उन मां तां हुयूं अचनि मुझे झांकी पाए ॾिठो हुन में जो औरत ऐं मर्द सड़नि पिया हेठां खां जी बाह मथे ते हिनखे लॻी त वठी दांव ते कयो वरी जो बाह ते वरी मार ते कयो त मूं फिरंदड़ खां पुछियो त ही मना कयो हिनखे छाजी सज़ा आहे साईं ही मर्द ऐं औरतूं ज़िना कयो ही मर्द हुआ जेके पंहिंजे हक़ खे छॾे ग़लति जॻह ते वेंदा ही औरतूं पंहिंजे मुड़ुसनि खे छॾे ग़लति रस्तो इख्तियार कंदियूं
जिना जे इर्तिकाब जे करे इनके या सख्त सदा पर जिंदगी वने वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतन वसाअ सबीला। सूरह बनी इसराइल में जब मुखे तवा के पूरी दुनिया वालों के मर्दी औरतों के हुक्म फरमायो कि जिना जे जुल्म जो छोटी बुछाई जो कमई बेहयाई जो कमा रस्तो तमाम खराब थी तीन राह ते कहीं में रही तो तू कदे कामयाबी दे रस्ते ते नहीं दे अॼु भी दुनिया गवाह है कि जेको भी शख्स इन राह ते निकरी पियो अरबपति हो खरबपति हो ज़मीन जो मालिक हो तबाही बर्बाद थी वियो दुनिया में आखिरत में। सही बुखारी रिवायत अल्लाह के रसूल फरमाया कि जानी ज़िना करवाए जरे चोर चोरी करवाए जरे शराबी शराब पीवड़वाए उन वक़्त के दिल में ईमान न हुंदो के बड़ी गाल त को शख्स ज़िना जे नियत सां बिना निकतो आहे रस्ते में मरी पियो या पार्टी फुटो रस्ता पर जाए मारन जा आहे कई नाम दराज की बिलाव मारती थोड़ा तो रसूल इन्हें कहते चाहिए तुझे ला खतरनाक रखो बेजी इज्जत में तुझे दे तो ज़बान तुझे ला मसलत की हो बेजी इज्जत कर तो कौन इज्जत दे फरमाए मरी हो इज्जत कौन फरमाए जो चोरी आदि तो मार दियो या मरी पियो इन्हें प्रास में आने पियो मौत की ईमान दे कौन शराबी शराब पीने मरी मसाले में शराब के साइना नासी का शराब पी लेना खबर पैन कोड पे सुआ तो क्यों नहीं हो उठा दो करूंगा पीऊ कहीं रखी होगी मुझे यो बता तुझी या फितरत में दाखिला है या फितरत का बिगड़ेरा है फितरत में खी रही है अल्लाह ताला ने दुनिया पे बनाया तुझी माँ के सीने में अल्लाह तुझे खीर में डाल पहले ये का तुझी पेट खीर देखी तो गैर फितरी अमल शुरू किया तो नशा शुरू किया तो शराब पीता तो देखो है तीन कहानी में या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल खम्रु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लाम रिज्सुम मिन अमलि शैतान फज्तनिबूहु लअल्लकुम तुफ्लिहून। ओ ईमान वारो अल्लाह के मुखातिब दुनिया के सभी मानू के खड़े करे या अय्युहल्लज़ीना आमनू के अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ियल्लाहु अन्हु फरमाइंदा जदे या अय्युहल्लज़ीना आमनू मसजे कन्न खोले ऐ बड़े होर साबुत अल्लाह दुनिया में के खड़े करे तो सब खातिर है जो कि पूरी दवाई मान दिया ईमान वालो इन्नमल खम्रु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लाम की शराब जुआ ये आस्ताना ढारा कायम रिज्सुम मिन अमलि शैतान की पलीद कर शैतानी मदद फज्तनिबूहु लअल्लकुम तुफ्लिहून इनन कमत कामतो तांदला कामयाब थियो शराब का पासो कजा जुआ का पासो कजा आस्ताना का पासो कजा ढारन का पासो कजा इनन फाल का पासो कजा इनन शहर का पैगंबर के बचाए जा ये पलीद बताई शैतानी अमल बताई जे इनन काम बची में तो कामयाब है इनन मां का हिक जगह की में तो जो नाकामी नामरा बोले आखिरी फरमाया समझिए क्या हाल है बोले तो वो तो तला पानी जो रखना हुई ये गाढ़ा करते हुए एक हमारा मैं करे जो किनारे बैठा वो तरन वालों कहीं किनारे वाले रहते तो किनारे वालों हाथे खाली कोने वो काम पत्थर पे उनके हरे कोई बात तो खोले वो पत्थर बात जितनी के पेट में तो बजे ये बड़ी तरह शुरू कर बड़ी वापस तो बजे ये बड़ी वापस बाहर नहीं बोलते वही लगे पत्थर तो डाले
या कर सदा हुई मुसलसल भी हली मुसांगत के फरिश्ता वहां जो हिन मां जी के गलती आए कई सब आज पता तो आए कि सही गाजी इराद को दुनिया में ब्याज का कम करो ब्याज अदा करो ब्याज जो कारोबार करो ब्याज खाइयो इब्ने माजा की रिवायत है ब्याज जो खट में घट गुनाह के सकी मां का निकाल करो जामे तिरमिज़ी सही मुस्लिम रिवायत है कि ब्याज खाने वालो खारान वालो दिक्कत वालो ऐसे गवाही करने वालो चंगी तरह बची लागत या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह व ज़रू मा बक़िया मिन रिबा इन कुंतुम मुमिनीन फ़इन लम तफ़अलू फ़अज़नु बिहर्बिन मिनल्लाहि व रसूलिही व इन तुबतू फलकुम रुऊसु अम्वालिकुम ला तज़लिमून व ला तुज़लमून। ईमान वालो अल्लाह तो भाई मुसलमान वाले गुनाह शराबी के ईमान वाला जे ईमान वाला शराब जो बच जा जुआ जो बच जा जी है ईमान वाला ब्याज के में जो ब्याज जो को छड़े दे जे करे मोटे ईमान नहीं क़यामत दे वो हिसाब दे मुलाकात दे यकीन नहीं तो वो तो सुनना है कारोबार करना है पर जे करे न हो सकी तो कोई भी शराब के फ़अज़नु बिहर्बिन मिनल्लाहि व रसूलिही अल्लाह जब रसूल से ऐलान जग कर जो खबर रब सां को जग जो कामयाब थींदो वो थींदो कामयाब न थींदे त माने मसला तो के तौबा करे इन कम बात करण घुर्जे अल्लाह जे तो के बेहतरी होते वरी अल्लाह तुला सब दे وَإِن تُبْتُمْ فَلَكُمْ رُءُوسُ أَمْوَالِكُمْ لَا تَظْلِمُونَ وَلَا تُظْلَمُونَ जेकर तौबा तो वही आइंदे न कर जो वायदो तो करो पूरे जो मालिक ये मालिक कौन कहते हैं वो तो ब्याज जो कम कर पैसा के बाद ये चले पैसा उठलाए चले आज पैसा का धंधा हमारे तो के मोल दे जा दो आइए कर को मूल तो जो है ये ऊपर महफूज रख आई तो जो ब्याज बचाओ वो छड़े दे न तू जुल्म कर तो सामने होते मना शक्ति है आइंदे को पर देख कर तू न छोड़ी तब वो क़यामत करीब आए वो दी बड़े कोने अल्लाह कुरान में फरमाता है खुदाई ये किरदा थड़दा ये जिनके के शैतान को लगाया जिनके के ताकत जिन पे असली सूरत में थे कि इंसान के लगाया तो तान बड़ा आवाज भी हुआ है फायदो खुद नहीं चाहतो अल्लाह जो फायदो खुद दो उते परेशान थी दो आवाज वास्ता होंदो पहले होश आवाज में पूरो न हो परेशान होंदो खबर पई कि वो शख्स है जो दुनिया में ब्याज जो कारोबार ऐ छातो को वाहिदा पैसा फसाया अल्लाह तआला वहदमा और वहदमा व्यापार में पैसा फंसा तो जो में बेइंसान है तू नफो खरीद सकी तो मैं नुकसान भी खरीद सकी तो पर ब्याज में नुकसान दे छोटा होंदो है बल्कि तू ने तो जुल्म कदोई जगर करन के 50 साल क्या तो के नखे मता तो के दाल तू भरे दी तो मान पे जगह में तू मान पे जमीनों में क्यों मान पे परेशान क्या कि तो खुद से चुके जान सने तो बाबा था के लोग पापे केरो इसने साहब केरो जुल्म ज्यादती है इस्लाम ने कहते लोग के एहसान कर जो ज़कात जो काम करो ज़कात ने करो केरो तो दे की मदद करो जो सरकार जो काम करो जो जेवत सबको कई शराय ये निकलता अल्लाह की कावड़ के करते थी ऐ आयत बीमारी तो नहीं बने थी आयत मुसीबत तो नहीं बने थी न करे तरकीब ने दी तो क्या मुसलमान के ओ जमीन का बजाय कर्ज के बजाय बेटा की मदद कर लेकिन अल्लाह को अल्लाह के पर आप जब मोहतरम अल्लाह ताला का दुआ है रब साईं मुखे दुआ के साथ सभी के जेके दुआएं बयान करें उन अपना रखे सही माना में कुरान सुन्नत तमाम की तौफीक अता फरमाए व आखिर दावा अल्हम्दुलिल्लाह।